ठठे ज़िले जे शहर बघाड़ देह तरोठी तालको केठी बंदर जे रहवासियुनि मोहम्मद इस्माइल कनाद, मोहम्मद उमर कनाद ऐं फ़ियाज़ कनाद अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजी सर्वे ज़मीन जेका असांजी 19/18 खां असांजे हवाले आहे, जंहिंजो कलेक्टर फ़ैसिलो कयो हुयो जेको असांजे हक़ में आहे, जंहिंजो सीनियर सिविल जज ठठो जन पिण ज़मीन जो स्टे ऑर्डर इन ऑर्डर के बावजूद भी जवाबदार हरकत का बाज़ नथा अचन ऐं असां ते कूड़ा केस करण हिननि जो पेशो बणिजी चुको आहे। हुननि चयो त ईद जे ॾींहुं बासर सिकंदर शाह, अली हसन शाह, हमल खान मरघर, अहमद खान मरघर, वेराणो, अमीन जुम्मन ऐं ॿियनि 600 खां वधीक माण्हू वठी असांजे ज़मीन ते ट्रैक्टर काहे अची कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जंहिंमां असांखे जानी तोड़े माली ख़तरो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, DG रेंजर्स, SSP ठठो खां मुतालबो कयो त असांजी ज़मीन तां जल्द खां जल्द कब्ज़ो ख़ाली कराए असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।